जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां। इरशाद अली बालादी जी अकरी चौदगी भरिसां ॻोठ बादल फ़कीर शहर में पौरियत गुलाम हुसैन किरड़ शेख ऐं गुलाम सरवर शेख जे टिनि कखान घरनि खे चुल्ह जी चिणग मां बाहि लॻी वई, जंहिं सबबि घरनि में पियल अल तल सड़ी रख थी वियो। बाहि सबबि गुज़र सफ़र लाइ घरनि में मौजूदु 4 ॿकरियूं, हिकु गऊं गाबी समेत सड़ी वई, जॾहिं त घर में मौजूदु हंध खटूं रिलियूं अनाज समेत ॿियो घरेलू सामान पिणु बाहि जे बेरहम शोलनि जी नज़र थी वियो। बाहि लॻण जो इतला बर वक़्तु फायर ब्रिगेड फैज़गंज खे ॾिनो वियो, पर फायर ब्रिगेड गाॾी ऐं अमलो रिवायती सुस्ती ॾेखारींदे देरि सां पहुतो। घरनि खे लॻल बाहि ॻोठणनि पंहिंजी मदद पाण विसाइण जी कोशिशि कंदा रहिया, जॾहिं त हवा तेज़ हुअण सबबि बाहि विसाइण जूं कोशिशूं नाकाम थी वियूं। थोरे वक़्त अंदरि बाहि मुकमिल घर सामान समेत साड़े रख करे छॾिया। बाहि मुतासिरनि पौरियतुनि जो चवणो हो त रद पचा लाइ घर में ॿारियल बाहि जी चिणग सबबि ही बाहि लॻी आहे ऐं बाहि घर में पियल ज़िंदगी जी जमा पूंजी साड़े छॾी आहे। ग़रीब मिसकीन आहियूं, घर सड़ण सबबि बेघर बणियल आहियूं, हार कई वञे ऐं असां ग़रीबनि जी मदद कई वञे। हाँ ये गड्ढे लगी भी बाल्टी करके होते थे खनी 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 खनी